10 अप्रैल असां सिंधियुनि जे लाइ ख़ासि महत्व जो ॾींहुं आहे। हिन ॾींहं ते मेंबर ऑफ पार्लियामेंट में 1967 में असांजी सिंधी भाषा जेका आहे 8वीं शेड्यूल में आई ऐं असांखे भारत सरकार मान्यता ॾिनी। पर अफ़सोस आहे त असां सिंधी पंहिंजी सिंधी ॿोलीअ में ॻाल्हायूं नथा पिया। हीअ सिंधी असांजी मादरी ज़बान आहे ऐं इहा असांजी पहचान आहे, असांजी संस्कृति आहे। असां सभिनी खे सॼे दुनिया में जेकॾहिं सुञातो वेंदो त पंहिंजे सिंधी ॿोलीअ सां सुञातो वेंदो ऐं असां सभु सिंधी जेकॾहिं गॾियल बि रहंदासीं त पंहिंजी सिंधी भाषा सां ई गॾु रहंदासीं। इन करे अचो त पंहिंजी सिंधी भाषा नंढड़नि ॿारनि खे बि सेखारियूं ऐं हमेशह पंहिंजे घर में भली केतिरियूं बि दुनिया जूं ॿोलियूं सिखियूं पर पंहिंजी सिंधी भाषा घर में ज़रूरु ॻाल्हायूं। त हिकिड़ी नंढड़ी पेशकश आहे तव्हांजे साम्हूं, तव्हांखे सम्झ में अचे त वधीक ॾिसिजो, न त हुनखे विसारे करे मूं पागल खे विसारे छॾिजो। सचल इया हम आहे इश्क हलाई हुई सचल इया हम सब में रब खे रसे सब में रब खे पसे रूह में राहत भाया हम सिंधी आया हम सिंधी आया बोलिया बोली मिठी बोलिया बोली मिठी गीत सिंधी गया हम सिंधी आया। भली दुनिया जी कहानी भी कुंड में हो जा भली दुनिया जी कहानी भी कुंड में हो जा आया सिंधी फखुर सां चवां आया सिंधी इहो मां फखुर सां चवां झूलेलाल चही
झूलेलाल चई मां त झुमरियूं हणा हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां बोलियां बोली मिठी बोलियां बोली मिठी गीत सिंधी गया हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां हा मां सिंधी आहियां आयो लाल कयो झूलेलाल।